खिलाफ ऑपरेशन जे हवाले से घोटकी पुलिस ऑपरेशन जो तैयारियों तेज करे छॾियूं, पर उन सां गॾु नूरशाह खां वठी आंदल सुंदराणी ताईं जेको मोटरवे आहे उनखे मज़बूत करण जे लाइ 60 मोर्चा लगाया विया आहिनि। मशीनरी ज़रिए उनजो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। ही जेको कचो आहे उते ऑपरेशन जूं तैयारियूं घोटकी पुलिस मुकमल करे वरितियूं आहिनि। ख़ासि तौर ते ॾुआरियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो, उन सां गॾोगॾु घोटकी जे कचे जे इलाइक़े में जेके हज़ारे एकड़ ते कणक जो फसल पोखियल हुते आम माण्हुनि खे कणक कटण जी इजाज़त ॾिनी वई आहे, पर इहो उन में ॼाणायो वियो आहे त जेके ॾुआरी आहिनि उन्हनि खे मशीनरी फराहम न कई वेंदी ऐं HSP पारां जेके मोर्चा लगाया पिया वञनि उते दौरो कयो पियो वञे ऐं ही जेके मोर्चा नी उहे उन में 8 खां 9 पुलिस जा जवान उते वेंदा उनखे मज़बूत करण जे लाइ हेवी मशीनरी ज़रिए मोर्चनि जो कमु बि जेको आहे तेज़ी सां हलंदड़ आहे। इहो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हिन हफ़्ते अंदरि पुलिस पारां जेको आहे ॾुआरियुनि ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते ऑपरेशन शुरू कंदी। ऑपरेशन खां अॻु में मोटरवे खे मज़बूत करण जे लाइ जेके तमामु वॾा मोर्चा लगाया पिया वञनि हेवी मशीनरी बि उते पहुतल नी। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अवां जी लतीफ़ अपडेट करण लाइ।